वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआहिदनि मफ़ाहमती यादाश्तनामनि ते अमल दरामद में देर बर्दाश्त न कंदुसि। चीन हमेशा पाकिस्तान जी हर ॾुखे वक़्त में मदद कई आहे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास जंहिंमें चीन सां थियल ताज़नि मुआहिदनि ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। गॾिजाणीअ में नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर साख डार, नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, जाम कमाल ऐं ॿियनि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। इजलास में वज़ीर आज़म या शहबाज शरीफ़ खे मुख़्तलिफ़ मनसूबनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म खे सखर हैदराबाद मोटरवे खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए मुकमिल करण बाबति बि ॼाण ॾिनी वई। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पाकिस्तान में सीड़पकारी जे मौक़नि बाबति बीजिंग में रोड शो कयो वेंदो। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुआहिदनि मफ़ाहमती यादाश्तनामनि ते अमल दरामद में देर बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त चीन पाकिस्तान जो बहितरीन दोस्त मुल्क आहे ऐं चीन हमेशा पाकिस्तान जी ॾुखे वक़्त में मदद कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त चीन जी आला क़यादत सीड़पकारीअ खे हथी ॾियारण लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान में चीनी सनअत जी मुंतक़िलीअ सां मईशत में बहितरी ईंदी।